नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे क़ंडियारो में ख़बर ॾींदा हलूं त चीफ क़ंजोवेटर ऑफ फॉरेस्ट हैदराबाद डॉक्टर अब्दुलजबार काज़ी चयो त ॿेले खाते जूं ज़मीनूं ॿेले खाते जी मिल्कियत ॿेले खाते जी ज़मीन तां कब्ज़ो कंहिं बि सूरत में बर्दाश्त न कया वेंदा। सॼे सिंध में अदालती हुकुम ते ॿेले खाते जी ज़मीन तां कब्ज़ा ख़त्म कराया पिया वञनि। हिन वक़्तु पूरे सिंध में ॿेले खाते जे हज़ारे एकड़नि तां कब्ज़ा ख़त्म कराए फसल नास कया पिया वञनि। अहिड़नि ख़्यालनि जो इज़हार हिन क़ंडियारो जे रीज फॉरेस्ट ऑफिस रिहाइशगाह बिल्डिंग जो इफ्तिताह करण बाद साफ़िन सां ॻाल्हियूं कंदे कयो। हिन दावा कंदे चयो त सिंध में ॿेले खाते जी ज़मीन ते जिन बासनि जा कब्ज़ा थियल आहिनि, कब्ज़े हेठि आयल ज़मीननि में हैवी मशीनरी ज़रिए ऑपरेशन करे फसल नास करे ॿेले खाते जी ज़मीन तां कब्ज़ा ख़त्म कराया पिया वञनि। हिन वक़्त ताईं सिंध मां ॿेले खाते जे हज़ारे एकड़नि ज़मीन तां कब्ज़ा ख़त्म कराया विया आहिनि। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।